नासिन जाम शोर में ॻोठाणनि ने SHO आदम अबड़ो जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे गुम कयल पीरसन औरत खे आज़ाद करण जो मुतालबो कयो आहे। उन मौके ते ॻोठाणनि आवाज़ TV जे रिपोर्टर अली मुराद चांडियो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। हाणे के ॿधी आहे पुलिस इतना खणी वियसि मिड़े कूड़े इंतज़ामिया असांजे राजाणो मसइलो आहे उन में जेके पैसा पिया घुरनि पैसा न वठि वठां उन छॾियऊं। पोइ सुबुह सुधो राणे खे कोर्ट पेश कयूं। तव्हां कोर्ट ते वियासीं अब उते पूड़ी हिन जी बि हली मूंसां गॾु उते माना जज जे अॻियां जज कयो ऑर्डर अब हिन खे राणे खे छॾे ॾियो। माना इहो कूड़ा था खनि छोकिरी ॿई उन्हनि फिरियादी दौर ते वेठी आहे। छोकिरे खे 2 ॾींहं ॿधी विया, थाणे में वञी ॾिनऊं, थाणे खां वरी राति जो कोन छॾियऊं, वरी सुबुह जो कोर्ट ते हाज़िर कयऊं। उते विया, उते जज छॾियो, वरी पोड़ी उते उन गॾाए ॾिनो SHO खे गॾाए ॾिनऊं। SHO वरी छोकिरी उनखे पोड़ीअ खे खणी हिते थाणे ते आया। उहो वरी थाणे तां वरी ओॾई कोन विया, चई छोकिरीअ खे खणी छोकिरी खां सही वठूं। चोॾहीं पुलिस पकड़े वई त जेको चवंदा छोकिरी तव्हां अगवा कई आहे, ठीकु आहे। त असांखे एतिरी ख़बरचारी कोन्हे को। सुबुह असांखे कोर्ट ते पेश कनो उते त मूंखे कोर्ट ते पुलिस छॾे ॾिनी आहे। वरी असां उते ई चयो त भाई जीअं छोकिरी नाले चवनि था उहो छोकिरी हिन पाण वटि घर में मौजूदु अथनि ऐं तव्हां असांजे पुलिस गॾु कयो त असां तव्हांखे उहो छोकिरी उते मौजूदु कराए ॾियूं था। त ओॾीमहिल जज हुनखे पुलिस खे SHO खे ऑर्डर ॾिनी तव्हां हिन सां गॾु वञिजो, उते छा पाणी छोकिरी कढो हुतां वञी। त SHO चयो ठीकु आहे। ओॾीमहिल SHO हुन खां जज खां ऑर्डर वठी आयो, हिते अची असांखे थाणे में विहारे असांजी पोड़ी हुन सां गॾु उनखे विहारे राति बि करे छॾियईं। माना 2 बजे सुधो असां उन्हनि जी माना पुलिस जे आसिरे वेठा अचे थी माना लेडीज़ पुलिस हो माना नमूना पई करे, पैसा घुरे पई।